विरासिटी एमपीए सैयद हसन अली शाह पारां सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते सिंध दरिया ते MS 0 पॉइंट बंद मोहब्बत देरो जे फतह अली जतोई कमाल देरो माही जा पान समेत ॿियनि हंधनि जो हंगामी दौरो। एमपीए सैयद हसन अली शाह पारां सिंध हुकूमत पारां क़ाइम कयल रिलीफ कैंप मां सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान असिस्टेंट कमिश्नर कंडियारो नूरुल हुदा पारां नुशरत फिरोज़ ज़िले जे शुरूआती हथ सिंध जे कप 0 पॉइंट बचाव बंद बाबति हुकूमती इंतज़ामनि बाबति आगाह कयो। असिस्टेंट कमिश्नर कंडियारो एमपीए खे रिलीफ कैंप में रहंदड़ कच्चीअ मां निकिरे ईंदड़ ॻोठाणनि जी सहूलत बाबति आगाही ॾिनी। सैयद हसन अली शाह पारां रिलीफ कैंप में मौजूद ॻोठाणनि खे हर मुमकिन सहूलत ॾियण जूं हिदायतूं। रिलीफ कैंपनि में रहंदड़नि खे खाधे पीते समेत मेडिकल जी सहूलतूं ॾिनियूं वञनि। एमपीए सैयद हसन अली शाह इन मौक़े ते एमपीए सैयद हसन अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते दरिया जे बचाव बंद ऐं रिलीफ कैंप जो दौरो कयो वियो आहे। बचाव बंद ते आपाशी अमलो चौकस आहे। पाणी हेठि आयल ॻोठाणनि खे रिलीफ कैंपनि में मुंतक़िल करे रिलीफ ऑपरेशन कयो पियो वञे। हुन चयो त बचाव बंद मज़बूत आहिनि, का बि ख़तरनाक सूरताल नाहे। दरिया में पाणी जो एतिरो ज़ोर नाहे। बदन ते ज़िले इंतज़ामिया हाई अलर्ट आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।